जेसी ताईं सीसीआई फ़ैसिलो न कंदी तेसी ताईं सिंधु दरिया में को भी केनाल न निकिरंदो। सिंध के पानी जो एक फुड़ो भी कंहिंखे खणण न ॾींदासीं। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध असेंबली में खिताब चयाईं चोलिस्तान ऐं चौबारा केनाल ते एतिराज़ आहिनि। ॿिन्ही केनालनि खे सीसीआई में चैलेंज कयो आहे। कुछ माण्हू 6 केनालनि वारे हंध जो मुआइनो करे रहिया आहिनि। ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव तहत चोलिस्तान में 50 खां वधीक ट्यूबवेल लॻाए पोखाई कई वई आहे, जिथे जर जो पानी इस्तेमाल थी रहियो आहे, पर उनखे ग़लत अंदाज़ में चोलिस्तान केनाल जी अॾावत तौरु पेश कयो पियो वञे। पीपुल्स पार्टी तकरारी केनालनि खिलाफ़ 25 मार्च ते सिंध में एहतिजाज जो ऐलान करे छॾियो। सूबाई सदर निसार खोड़ो चयो आहे त अंगारे ते सिंध जे हर ज़िले में चोलिस्तान केनाल खिलाफ़ एहतिजाज कयो वेंदो। सभिनी क़ौम परस्त पार्टियुनि तोड़े सिविल सोसाइटी खे एहतिजाज में शिरकत जी दावत ॾियूं था। वफ़ाक़ खे कंहिं बि सूरत में चोलिस्तान केनाल कढण न ॾिनो वेंदो। चीफ जस्टिस यही अफरीदी 8 अप्रैल ते जुडिशियल कमीशन जो इजलास सॾाए वरितो। सुप्रीम कोर्ट में वधीक 2 जज आणण ते गौर कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट में 2 जज लाहौर हाई कोर्ट मां आणण ते गौर थींदो। सिंध की राजधानी में मंशा के विक्रे में अमीर माण्हुनि जा ॿार मुलविस करार। अरमगान मंशात केस अखियूं खोले छॾियूं। कराची में मंशा के विक्रे में अमीर माण्हुनि जा ॿार मुलविस आहिनि। अरमगान केस में ख़बर पई त मंशात यूरोपी मुल्कनि मां पोस्ट वसीले कराची अची रही हुई। सिंध के घरू खाते के वज़ीर जालिसल अंजार जो सिंध असेंबली में खिताब चवे तो मुल्क मां वॾे अंग में माण्हू कराची में आबाद थियनि पिया। गैर कानूनी तौर तरसियल अफ़गाननि की वापसी लाइ कम जारी है। 1 अप्रैल का गैर कानूनी तरसियल अफ़गाननि खे कढियो वेंदो। एलोन मस्क की कंपनी स्टारलिंक के एनओसी जारी। पाकिस्तान सैटेलाइट इंटरनेट की दुनिया में कदम रखण लाइ तैयार। आईटी बाबत वफ़ाक़ी वज़ीर शिज़ा फ़ातिमा ख़्वाजा चयो आहे त सिक्योरिटी ऐं रेगुलेटरी इदारनि जी मुशावरत सां स्टारलिंक के आरज़ी एनओसी जारी कई वई आहे। पाकिस्तान में स्टारलिंक की आमद सां सैटेलाइट इंटरनेट की बाक़ायदा शुरूआत थी वेंदी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मुल्क में मौसमियाती तब्दीलियुनि के इम्कानी ख़तरनि खां ख़बरदार करे छॾियो। मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त पाकिस्तान वटि मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ घणो वक़्तु नाहे और मसइले खे हल न कयो वियो त मुल्की मईशत खे वॾो नुक़सान पहुची सघे थो। मौसमियाती तब्दीली सबबि वॾा चैलेंज साम्हूं आया आहिनि। ग्लेशियर्स जी तेज़ी सां ॻरी रहिया आहिनि। सियारे में घटि बरसातूं बि वॾे ख़तरे जो इशारो आहिनि। वफ़ाक़ तरफ़ां अहिड़ा मनसूबा आंदा विया आहिनि जिन सां सूबनि खे नुक़सान थींदो आहे। पहिरियां 6 केनाल, हाणे ॿुधूं पिया त 9 केनाल आहिनि। वफ़ाक़ जी दानाई ॾिसो त आबाद ज़मीननि खे गैर आबाद करे गैर आबाद खे आबाद करण जो मनसूबो जोड़नि पिया। पीपुल्स पार्टी एमपीए मालवी फसी जो सिंध असेंबली में खिताब चवे थी जेकॾहिं केनाल ठहिया त सिंध जा रुॻो फसल न पर नस्ल बि ख़राब थी वेंदा। केर डील करे तो, केर पर्दे पुछां ॻाल्हाए तो, सब लिखियल आहिनि। मुंहिंजो ख़्याल आहे त जेको सिंध जो पानी पीए उन बावजूद वफ़ा न करे त ॾोह पानी जो न पर उन माण्हू जे डीएनए जो हूंदो। इजलास दौरान पीपुल्स पार्टी एमपीए बुरहान चांडियो जो वॾे वज़ीर खे कुत्ते जी क़बर जी मालिकी करण जो मुतालबो। चयाईं बलोचिस्तान हुकूमत पारां कुत्ते जी क़बर जी मालिकी वारी दावा ग़लत आहे। कुत्ते जी क़बर वारो इलाइक़ो सिंध सूबे जी मिल्कियत आहे। सिंध हुकूमत हिन माग जी मालिकी लाइ कोशिशूं करे। सिंधु दरिया में केनाल कढण वारे मनसूबे खिलाफ दरिया धणी सरापा एहतिजाज पिणियल। लाड़काने में सिंध हाई कोर्ट बार के वकीलन 17 ॾींहं बि एहतिजाजी कैंप ते मुज़ाहिरो कयो। कंबर में मेन प्राइमरी स्कूल के शागिर्दनि ऐं उस्तादनि रैली कढी नारेबाज़ी कई। वारह में साफ़िन के सर ते कार स्टॉप का फौसल राहु चौक ताईं रैली कढी वई।
एहतजाज में सियासी समाजी अखबारनि, सहाफ़िन, वकीलनि, शागिर्दनि, शागिर्दियाणनि ऐं शहरनि जी वॾे अंग में शिरकत। नसीराबाद में जर्नलिस्ट फोरम पारां नूनारी मुहल्ले खां आरिथर पुल ताईं एहतजाजी रैली कढी वई। पिंगरियो में क्रिकेट रांदीगरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, मांजन, चापुर चाकर, टंडो बागो ऐं उमरकोट में भी एहतजाज कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त सिंधु दरिया मथां नाजाइज़ कब्ज़ो करे सरसब्ज़ ज़मीननि खे सुकाइण जो मंसूबो जोड़ियो वियो आहे, जंहिंखे कतई तौर क़बूल न कयो वेंदो। एमपीए ॾांहुं मेहताब डहर ते हमले वारे केस में अॻूणे एमपीए शहरियार शहर जी गिरफ़्तारी खां अॻुवारी ज़मानत मंज़ूर। सिंध हाई कोर्ट शहरियार शहर जी 50,000 रुपयनि जे मुचलक़न एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती। गिरफ़्तारी खां अॻुवारी ज़मानत 7 ॾींहनि लाइ मंज़ूर कई वई। मुस्तफ़ा अमीर क़त्ल केस जे जवाबदार अरमगान जो पीउ 2 केसनि में 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। अदालत हुकुम ॾिनो त जवाबदार जो तिबी मुआइनो कराए रिपोर्ट अदालत में जमा कराई वञे। प्रोसिक्यूटर जो चवणु आहे त जवाबदार कामरान कुरैशी खां 200 ग्राम आइस ऐं 1 बगे लाइसेंस वारो पिस्टल हथ कयो वियो आहे। जवाबदार घणो होशियार आहे, लाॻीतो बहाना बणाए रहियो आहे। लाड़काने में लोडर गाड़ी जो मोटरसाइकिल के टक्कर, 2 ॼणा फौत ऐं 2 ज़ख्मी। एयरपोर्ट रोड ते तेज़ रफ्तार सिंध सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट जे लोडर गाड़ी जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो। हादसे में आमना खातू ऐं संदसि पुटु आतिफ मोगरियो फौत। ज़ख्मियुनि में वकास अली ऐं संदसि न्याणी उरूज शामिल। सिविल अस्पताल मुंतकिल।